यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक पेज ते। हिकु बादशाह हुयो, उनखे हिकु पुटु हुयो। पोइ बादशाह इहो सोचियो त मां हाणे कुराड़ो थी वियो आहियां, सुभाणे अगरि मां हुकूमत ते पंहिंजे अगरि पुट खे विहारींदुसि त हिन त ज़मानो ॾिठो ई कोन्हे को, हे त पंहिंजी मस्ती में आहे, त हे अवाम खे कहिड़ो सुख ॾींदो ऐं हिनखे अवाम जे ॾुख सुख जी ऐं हिन शहर जी हिनखे कहिड़ी ख़बर। पोइ सोचियो, सुबुह थियो, पंहिंजे पुट खे 4 लालू न चए 4 लालू वठि ऐं हितां निकिर। जेॾी महिल कुझु न कुझु तूं सिखंदे त पोइ मोटी अचजांइ, न त हेॾे मोटी न अचजांइ। चई मां छा सिखां? चई बसि कुझु न कुझु वञी सिख तूं। हिनखे धिका ॾे सुबुह जो कढी छॾियईं पुट खे। हे निकिरी पियो हुतां। 4 लालू हिनखे ॾेई, चई 4 लालू सोन जूं अथई, हल पिया इहे वञी खपाजांइ, पोइ पंहिंजो पाण ॼाणजांइ। निकिरी पियो हुतां। रस्ते में हिकिड़ी झूपड़ी आहे, लड़ी वियो, ॾिठे हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे, हिकिड़ो दरवेश आहे। वियो उन वटि वञी वेठो। उन खां पुछा की तूं केरु? चई मां दरवेश आहियां, अलाह इबादत कंदो आहे, हिते ई वेठो हूंदो आहे, बसि शहर खां वेंदो आहे, पिनी सिनी चए बसि हिते वेही रहंदो आहे, वरी अलाह जी इबादत में लॻी वेंदो आहे। चई दरवेश मूंखे दुआ बि करे ऐं मूंखे कुझु ॾेई। चई हाणे दुआ त मां तोखे कयां थो, तूं बादशाह जो पुटु आहीं, हुन तोखे पंहिंजे पीउ इन करे कढी छॾियो आहे, तूं वञी कुझु सिखी अचु। यानी की तूं ज़मानो ॾिसी आहे, तोखे ख़बर पए त ज़माने में छा थो हले, सो इन करे तोखे हुन कढी छॾियो आहे। ॿाहिरि तूं निकिरंदे तोखे ख़बर पवंदी, पोइ तूं फ़ैसिला सही कंदे ऐं पंहिंजे शहर जो जाइज़ो वठंदे कहिड़ी शइ घणे थी खपे, कीअं थी खपे, तोखे इहा ख़बर पवंदी। इन जे करे हुन तोखे घरों कढी छॾियो आहे। हाणे जॾहिं तूं कुझु सिखी वेंदे, दुनिया ॾिसी वेंदे, त हो तोखे हुकूमत पोइ ॾींदो, तोखे पंहिंजो पीउ। चई मूंखे कुझु तूं सेखार। चई हाणे मां तोखे ॿियो छा सेखारियां, असां त अलाह जी इबादत में आहियूं, पर 4 ॻाल्हियूं मां ॾसे थो छॾियां, इन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कजांइ। चई ॿुधाए। चई पहिरीं ॻाल्हि इहा, जॾहिं सफ़र ते वञी कहिड़ो बि हम सफ़र को साथी मिली वञे कोन, उनखे साण खियो वञाए पाण सां, ज़रूरी आहे। सफ़र दौरान हिकु हमराह ज़रूरी आहे। हिकिड़ी शइ हुजे, पोइ कहिड़ी बि हुजे साण, जानवर हुजे, इंसान हुजे, केरु बि हुजे, सफ़र दौरान अगरि हुजे ई गॾु त सही आहे। चई ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि, किथे बि अगरि तोखे माण्हू ज़ोर ते वठी वञनि था, इहो तोखे ख़ुशामद करे अगरि तोखे मानी खाराइनि, त मानी तकड़ करे न खाइजांइ, उहा मानी पहिरियों जंहिं जानवर खे ॾिजांइ ऐं पोइ मानी खाइजांइ। चई ठीकु आहे। ऐं टीं ॻाल्हि चई, जॾहिं बि तोखे उहे माण्हू अगरि तोखे बिस्तरो ॾियणु सुम्हण जो, किथे बि तूं महिमान थी थो वञी अण वाक़ुफ़नि वटि, त उते पहिरियों बिस्तरे ते वेहिजांइ न, पहिरियों बिस्तरे खे छंडिजांइ, सॼे खे छंडे उन खां पोइ वेहिजांइ, पोइ सुम्हिजांइ न बिस्तरे ते। 3 ॻाल्हियूं इहे अथई। ऐं चौथीं ॻाल्हि, अगरि दुश्मन जे विच में अची वञी तूं दुश्मन जो मथां घेरा थी वञे, सम्झी थो तुंहिंजी जान खे ख़तरो आहे, त उते तकड़ कॾहिं बि न कजांइ, सब्र को कमु वठिजांइ ऐं थधे दिमाग़ सां, ऐं तूं प्यार मोहबत सां उन्हनि सां ॻाल्हाइजांइ। जे तकड़ कंदे त मारिजी वेंदे। इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि करे छॾिजांइ। बसि इहे 4 सिखियाऊं मां तोखे ॾेई थो छॾियां, इन्हनि ते अमल कजांइ। चई ठीकु आहे बुज़ुर्ग। हे बुज़ुर्ग मोकिलाए निकितो। ॾिठे त हिकिड़ो बांद आहे, जेको कुमी जे बचे खे, जंहिंखे कछियूं बि चवंदा आहिनि, कुमी बि, उनजे बचे खे बांद खियो पियो वञे, हिन खणी हकल हुनखे ॾिनी त हुनजे चंबे खां निकिरी वई उहो, अच्छा हेठि किरी त हुनजो चूंबू जो हई त थोरो थोरो रतु सिमे पियो, त हिन उनखे खणी के किनारे ते अचे, हुनखे पाणी हणी साफ़ु कयईं। चई हाणे सफ़र दौरान दरवेश चयो त का बि शइ हुजे गॾु त भला हाणे सही आहे, हाणे हे ई भला मूंसां गॾु सही आहे। खयईं हिनखे पाण सां गॾु, आयो हिकिड़े वण जे हेठां, हिते अची हिनखे बि छॾियईं। हाणे हे बि हिते घुमंदो अचे पियो, कछूं हुनखे बि जो बांद अखि ॾेखारी त परे न पियो वञे हिन खां, त उते ई फिरे पियो हुनजे भरिसां ई। त उन वण जे मथां हिकु नाग वेठो ऐं हिकु कांव, उहे ॿई पाण में यार हुया। वरी पोइ जेको माण्हू हुजे वण जे हेठां सुम्हंदो हुयो, त नाग उनखे जेको चक हणी उनखे मारींदो हो, ऐं कांव पोइ उनजी अखियूं कढी ऐं खाईंदो हो। हिन ॿिनि जी पाण यारी हुई। हे जे सुम्ही पियो त हिते कांव चयो त अॼु शिकार आयो आहे, नाग तुंहिंजो बि ड्रव मुंहिंजो बि ड्रव। चई सही आहे। नाग मथां लही आयो, अचे हिनखे जो चक हईं त हे वियो मरी, त हिन कछूं त सॼो पियो लका ॾिठो कुमी, हाणे छा करे। त कांव लही आयो हुनजी अखियुनि जे कढण खां, त कुमी छा कयो, ओॾी महिल चंबो विझी हुनजी मुंडी खे ऐं
पाण वटि खणी बंदि कयईंसि त कांव हिते रेड़ियूं कयूं त नाग मथां लही आयो। नाग हाणे हिनखे चक हणा करे पर हॾे खे चक कहिड़ो लॻे, मुंडी हो लिकाए पियो वञे। नाग जो छॾे मुंहिंजो यार आहे, जे तुंहिंजो यार आहे, तूं मुंहिंजे यार खे मारियो आहे, छो हुनखे तूं ॾंग हयो? हाणे उनजो ज़हर तूं पी उनखे जहिड़ो कर त मां हिन छॾींदो न त हिन जी मुंडी मां हिते ई भई छॾींदोमांइ पंहिंजे चंबनि में अंदरि ई। आख़िरकार उन नाग जिथे बि चक हयो उते ई चक हणी हुनजो ज़हर पीतई त हिन बि कांव हथु कढियो। पोइ हिन जो ॾिठो कुमी खे त चई त वाक़ई दरवेश जेका ॻाल्हि हुई उहा सही हुई। पहिरीं ॻाल्हि दरवेश जी सही निकिती त सफ़र दौरान जेको बि गॾु हुजे त लाज़मी आहे, 2 ॼणा ज़रूरी आहिनि। सो अॼु मां तोखे खणी आयुसि, दरवेश जी ॻाल्हि सही आहे, तूं मुंहिंजी जान बचाई। पोइ आयो जॾहिं हिकिड़े समुंड जे किनारे ते आयो, उते कुमी चयो त हाणे मुंहिंजो हे अची वियो आहे, देरो मूंखे हितां खणी वियो बांस, मूंखे हाणे छॾ, मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजे इंतज़ार में हूंदा, मूंखे हाणे इजाज़त ॾे त मां वञा। हिन हुनखे उते छॾियो। वरी हे पंहिंजे सफ़र में निकिरी पियो। आयो हिकिड़े झंग में। उन झंग में अंदरि के ठग रहंदा हुआ। हिकु ठग हुयो, हुनखे 2 पुट 2 धीअरूं हुयूं। उनजी धीउ हिकिड़ी थोरो घणो जादू ॼाणंदी हुई। पोइ उन झंग में जेको बि अंदरि घिड़ंदो हुयो त हुनखे ख़बर पइजी वेंदी त हिन वटि हेतिरो सामान आहे। पोइ हुनजो पीउ हुनजा ॿाहिरि अचे हुनखे ॾटा सटा ॾे वठी वेंदा हुआ। पोइ उन्हनि खे उते वञी मारे हुनखे ऐं हुन सामान दामान फुरे छॾींदा हुआ। हे जॾहिं झंग में जो खेड़ियो त उन जेका वॾी धीउ हुई, उन ओॾी महिल पंहिंजे पीउ खे ॿुधायो हिकु नौजवान शहज़ादो आयो आहे झंग में, उन वटि 4 लालूं अथव क़ीमती, वञो हिनखे पकिड़िजो। हे ओॾी महिल अची अॻु वरितऊं, हिनखे वठी आया सिधो उतरे। वठी अचे ख़ुशि बणाई उते कयूं। हे ॾिसे पियो त हे त माना कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। जंहिंमें हिनखे मानी जो आणे ॾिनऊं, चए तूं मानी खा। मानी हिनखे ॾेई हलिया ॿाहिरि। उते हिकिड़ो कुतो फिरे पियो। हिन छा कयो, मानी जेॾी महिल गिर हयण वारो त हिनखे दरवेश जी ॻाल्हि यादि अचे वई त जॾहिं मगरि को अणवाक़ुफ़ तोखे वठी वञी ख़ुशामद करे मानी खाराए त पहिरियों कंहिं जानवर खे ॾिजांइ, पोइ खाइजांइ। हिन वात वारो गिर मोटाए ऐं कुते खे ॾिनो। कुते खे जो कुते जो खाधो कुतो मरी वियो। हिन चयो बणाए छा? हे ॿी ॻाल्हि बि दरवेश जी सही निकिती। उते ई मानी खणी हिन पासे ते उछले छॾी। जेॾी महिल जो हो जो आया ॾिठो त बणाए त सही लॻो पियो, त मानी खाधी कान। हुन जेका धीउ हुई हुनजी वॾी, हुन चयो का ॻाल्हि कान्हे का, राति मां हिन पाणे ख़तमु करे छॾींदसि। राति जो हिनखे हुन अचे चयो, जेका छोरी हुई वॾी धीउ हुनजी, चई हली तुंहिंजे लाइ बिस्तरो तयारु, हाणे सुम्ह मथे। जॾहिं वियो उतले, चई हाणे इहो बिस्तरो तूं सुम्ही पइजांइ हिते। उहो छोरी हली वई, हो बि वञी हेठि सुम्ही पिया। हे जॾहिं वेहण वारो हुते त चई दरवेश मूंखे चयो त अगरि अहिड़ा के क़िस्म जा माण्हू हुजनि अणवाक़ुफ़ त बिस्तरे ते वेहिजांइ न, पहिरियों छंडिजांइ हुनखे। सो मां हिनखे छंडिया पहिरियों। उन मुंहिंजे महिल खईं जो बिस्तरे खे मथे जो खईं त हेठि वॾो खूरो आहे जंहिंमें टांडा पिया आहिनि अंदरि। हाणे जे वेहे पियो त सॼो हुन खूरे मंदरु हलियो पियो वञे। सो इन जे करे पोइ न सुतो, पोइ हेठि वेही रहियो। हाणे हिनखे निंड अचे कोन पई, ख़ौफ़ कयूं हिरास कयूं त ख़बर न अलाए कहिड़े करे हे त मूंखे माण्हू मारींदा। हाणे हिते हुनजी ॿी धीउ जेका हुई नंढी, उहा बि तमामु ख़ूबसूरत हुई। उहा मथे चढ़ी आई हिन ॾे। हिनखे चई अॼु राति मुंहिंजी भेण जो वारो आहे, मुंहिंजी तोसां दिलि लॻी वई आहे, सची में मुंहिंजो तोसां प्यारु थी वियो आहे, पर मां अॼु राति कुझु नथी करे सघां। जे अॼु राति तूं बची वएं पोइ सुभाणे राति तूं मुंहिंजे हवाले थींदे, पोइ वरी मां मारींदी आहियां। पर मां तोखे कोन मारींदी। अॼु राति तूं बची वएं न, पोइ तोखे बचाइणु मुंहिंजो कमु आहे। अॼु पंहिंजो ख़्यालु रखजांइ, मुंहिंजी तोसां सची मोहबत थी वई आहे, ईमानदारी सां। चई ठीकु आहे। उहा ईअं चई हली वई। जेॾी महिल जो पोइ राति थियण वारी आई त छोरी चयो त हाणे त सड़ी वियो हूंदो, वञा हाणे वञी लालू कोन खणा। मथे चढ़ी आई त हे वेठो आहे। ओॾी महिल वञी हुन खंजर खयो हुन छोरी। चई लालू कढ जल्दी करे हिते। चई लालू त मां तोखे ॾियण खां ॾींदुसि, पर ईअं न थिए त हुन कुते ऐं तोते वारो कमु न थी वञे। इहो वरी कहिड़ो कुते ऐं तोते वारो? वेह मां तोखे ॿुधायां। हिन चयो त फ़क़ीर मूंखे चयो हुयो त तकड़ि न कजांइ। दिलि में सोचे फ़क़ीर मूंखे चयो त तकड़ि न कजांइ, तकड़ि कंदे मारिजी वेंदे। हाणे सब्र सां ऐं प्यारु मोहबत सां कमु वठां त बचाव सुबुह ताणी। हिनखे चई त हिकिड़ो हारी हुयो, उनखे हुयो कुतो। उहो हारी खे जेको पैसे जी ज़रूरत हुजे, ॿिए कंहिं शहर में वियो, हिकिड़े ज़मींदार वटि वञी कुते खे उते हुन वटि गिरवी रखियईं त मूंखे 10,000 ॾे। 10,000 वॾा हुया, मूंखे 10,000 जी ज़रूरत में मां 10,000 मां कुतो छॾाए वेंदुसि। पहिरियों त ज़मींदार मां कुते खे छा कयां?
पोइ वरी उनजा जे कमदार हुया उन्हनि चयो साईं कुतो भलो आहे नसुली आहे तव्हां झलियो पाण वटि हुन कुते खे झलियो उतरे हारी त हलियो आहे पैसा वठी पोइ हुन कुते झलियो 2-3 ॾींहंनि खां पोइ राति जो अचे चोर पिया अचे हुनजी चोरी जो कयूं त कुते पियो लका ॾिठो कुते जो अगरि मां भौंकंदुसि त मालिक उथंदा चोर आहिनि घणा हुनखे मारे विझंदा मालिकनि खे सभु कुतो ख़ामोश रहियो हुनजी चोरी करे हो जंहिंमें निकिरी पिया चोर त कुतो बि पोयां निकिरी पियो हुननि जे हो पंधु कंदा विया आया हिकिड़े तलाउ वटि ॾिठो त हाणे ॾींहुं थियण वारो हुन चयो चोरी खे हिते लिकाई हिमल जो पोइ राति जो कढी वेंदासीं हुन छा कयो हुन तलाउ वठी उतरे हुन तलाउ मंदर जेको त हुननि उते सॼो सामान लिकाए छॾियो ऐं चोर हलिया विया कुतो उहो ॾिसी उतो मोटी आयो सिधो घर सुबुह थियो उथियो जो ज़मीनदार ॾिठईं त भणिया सॼे घर खे ॿुहारण लाइ क़ीमती सामान पैसा ॾोकड़ सोन चोर खणी विया कुते खे चएॾे 10,000 ॾेई जेको त मां 10,000 तुंहिंजे करे भरे तोखे पाण वटि विहारियो तूं जेको त राति जो मुंहिंजी परहेदारी बि न कई तूं राति जो भौंके बि कोन भला त हैफ़ हुजे कुता तोखे हिते माण्हू घणा गॾु थी विया आख़िर हुन ज़मीनदार जे अचे हुन खमीस को वठी कुतो हुनखे छिकणु लॻो को समझदार माण्हू बीठो हुयो उन चयो त कुतो कुझु ॻाल्हाइणु चाहे थो तोसां अचो कुते जे पोयों हलूं कुते जे पोयों लॻा कुतो उते आयो तलाउ मंदरु घिड़ी वञी उतां कुझु सामान कढी आयो केले पोइ हुन पंहिंजे कमदार खे चयो हारनि खे चई घिड़ो अंदरि घिड़िया समूरो सामान कढी आया हिन लखे रुपए जी चोरी हिन जी बची वई कुते खे चई वड़े मां तोखे खामखा घटि पियो ॻाल्हाए मूंखे माफ़ु कजांइ उते हुन पेन खणी पनो खणी हुन में लिखी ऐं पर्ची हिन जी ॻीची में ॿधे चई तूं अॼु ॾींहुं तूं आज़ादु थी कुते खे मोकिले छॾियईं कुतो वीचारो फिरंदो आख़िर उन हारी वटि आयो मालिक वटि जॾहिं हो जो घरो निकितो ॾिठी त कुतो अचे थो पियो चई कुता हैफ़ हुजे तोखे मां उते गिरवी करे रखिया त मुंहिंजी तूं जेको त वाइदे जी खिलाफ़ी तूं कराई आहे त वञी उतां खणी बंदूक ठका कुते खे कढाई कुतो वियो मरी अचे कुते जे मथां बीठो ॾिठे त हुनखे ॻीची में कुझु विधियलु आहे उतां करे छोड़े हुन पर्ची विधियलु हुन में लिखियलु हुयो त कुते मुंहिंजी लखनि जी चोरी बचाई आहे त मां हिनखे सभु कुझु माफ़ु कयो अञा बि तोखे पैसा खपंदा जे मूंखां खणी वञजांइ हिन कुते खे मां आज़ादु कयो ऐं तूं ॾे चई थो हाणे मोटियो पोइ त हुन ॾाढियूं रड़ियूं कयूं ॾाढा पिटका कयईं पर पोइ छा थींदो कुतो त वियो मरी पोइ सॼी ज़िंदगी हुनखे उहो वहम खाई वियो त बेगुनाह कुतो वफ़ादार कुतो मां मारे विधो जी हाणे ॿुधाए भला तोतो जे ॻाल्हि तो वरी तोते ई तोखे ॿुधायां थो त बादशाह हुयो उनखे हुयो तोतो पोइ हिकिड़े ॾींहुं विया दरिया ते विझण विया तोतो मथे वेही रहियो वण ते उन दरिया में टे हिकिड़ो मेवो लुढ़ंदो अचे थो पियो वञी चतू हुनखे मेवे खे खणी आयो अचे हुन बादशाह खे बादशाह ॾिठो त माना क़ीमती मेवो आहे को त बादशाह आयो खणी उताक में त उते हुनखे पंहिंजे वज़ीरनि मशीर चयो साईं तव्हां क़ीमती मेवो तव्हां खाईंदव त हे जेको राज आहे सॼो अगरि तव्हां हिन खे पोखियो त पोइ त सॼो राज खाईंदो सॼो शहर खाईंदो हिनमहिल तव्हां ई खाईंदव रुगी माली खे घुराए अची हिन मेवे खे हण बाग़ में उनखे जॾहिं बाग़ में उहो अचे वणु थियो जॾहिं हुन मेवा जो झलिया उन्हनि मां हिकु मेवो हेठि किरी पियो जेके नाक चयो चक त हुन में ज़हर भरिजी वियो माली खणी चयो ॾिनो हिनखे बादशाह खे चए हे मेवो किरी पियो आहे चए वठो बादशाह जो खाइण वारो ई हुजे त हुनजे वज़ीर चयो बादशाह सलामत पहिरियों हे मेवो आज़माए त ॾिसो की जानवर खे जो हुन वेठल हिकिड़े कुते खे उहो मेवो जो कुते खाधो कुतो मरी वियो बादशाह चयो रे चतूं तूं मुंहिंजे माना मौत जो खणी आहीं समर मूंखे मारण जे लाइ मां त इहो ॾोह कहिड़ो कयो उन चतूं खे वठी हुनजी मुंडी पटे हुन उछले छॾियईं कुझु ॾींहंनि खां पोइ उनजे पासे में हिकिड़ो घरु हुयो ससु ऐं नुंहुं जो पाण में रोज़ु झेड़ो हूंदो आख़िर जेका ससु हुई कुराड़ी उहा तंग थी उन चयो वञा माई जेको खूनी जेको वण आहे इन मेवो खाई मरां ताईं जिंद छुटे उन उते वञी मेवो जो खाधो त उहा नौजवान थी पई नई जवान थी पई सफ़ा 16 सालनि जी मोटी जो घर आई त सुञाण कोन पिया हे केरु आहे पोइ हुनखे ॿुधाई मां उहा ई आहियां बादशाह खे जो ख़बर पई माना अहिड़ो क़ीमती वणु पोइ त हुन चतूं खां ॾाढियूं रड़ियूं कयूं पर पोइ छा थींदो चतूं त वियो हलियो सो जल्दबाज़ी में को बि फ़ैसिलो न करे माण्हू सोची सम्झी पोइ फ़ैसिलो करे उन में इहे नतीजा निकिरंदा आहिनि त हिते हुनजो ॾिठो त हाणे सिज ते उभरियो हिन खे चई तूं मूंखां अॼु बची वएं मूंखे ॻाल्हियूं ॿुधाए सिज उभरियो हाणे मुंहिंजो कमु ख़तमु थी वियो पर राति जी तूं कोन बचंदे राति मुंहिंजी भेण तोखे हुई ख़तमु करे छॾींदी चई ठीकु आहे भले तुंहिंजी भेण मूंखे ख़तमु करे सुबुह थियो हिन खे मानी सां ॾिनो पर हिन मानी माना कोन खाधी राति जो जॾहिं हुनजे हवाले थी हिन जी नंढी भेण जेका हुई जेका न मोहबत करे पई त
हुन चयो त ॾे हाल वाल चई जेके पुछी चए लालू किथे आहिनि? चई लालू त मूं वटि आहिनि, तोखे खपंदो मां तोखे ॾियां। चई न मां तोसां प्यारु कयां थी ऐं पंहिंजे दिलि सां प्यारु कयां थी ऐं लॻी बि तूं अहिड़ो थो ॼण बादशाह जो को पुटु आहे। हिन चयो वाक़ई मां आहियां बादशाह जो पुटु आहियां, तूं सही सुञातो आहे। चई पोइ हाणे हीअं कर त मूंखे तूं हितां खणी हल। हिन चयो मां त कीअं खणी हलां हितां, हे जंग आहे मूं ॾिठल ई कोन्हे को, हितां मां कीअं खणी हलां? हे तुंहिंजा भाइर तुंहिंजो पीउ हे त मूंखे मारे छॾींदा। चई तूं फिक्र न कर हुनजो, मां तोसां मोहबत कयां थी, हूअं जे मां सां निकिरंदे मारे छॾींदा तोखे। इहे लालू मूंखे न खपनि, पाण रख तूं। हाणे हीअं कर असां वटि अथई 2 ऊठ, जेको नंढो ऊठ आहे उहो 60 मील पंधु कंदो आहे ऐं ॿियो जेको वॾो ऊठ अथई उहो 100 मील कंदो आहे। हाणे वॾो ऊठ आहे इहो काए अचे मां ते सामान ॿधी वठां। उन सामान उतां खणी सोन पैसा खणी उतां जेके ठगी मूं गॾु कयाऊं ॿधी भरी खणी उतां निकिरी बि हे जो वियो त भुल में वञी न को नंढो ऊठ जो उहो काए आयो, चढ़ी वेठा हुन ते ऐं हे निकिरी पिया। निकिरी जो पिया त जॾहिं 60 मील हुन पंधु कयो त वेही रहियो उते ॾेई बसि। हुन जो ॾिठो, छोरी जो ॾिठो, चई हे छा तूं त नंढो ऊठ काए आहीं? चई मूंखे ख़बर कान पई, राति हुई। हो बि जो सुबुह जो उथिया ॾिठो त माना छोरी बि कान्हे का, हो बि कोन्हे को। हो हुन ऊठ ते चढ़ी उतां निकिता। हे हाणे हिते वेड़ा सलऊं पिया त हाणे छा कयूं, ॼाण हो पता हिते अञा झंग में ई असां आहियूं, अञा कंहिं शहर खे कोन पतासीं। सो हिन खे छोरी जो ॻाल्हि ॿुधो, हाणे छा कयूं? छोरी खे चई हाणे को न को तरीक़ो तूं कढ, तव्हां ठग आहियो, तव्हांखे ख़बर आहे झंग जी, तव्हांखे ख़बर आहे, मां त बादशाह जो ॿार, मूंखे त ख़बर ई कान्हे ज़माने जी। हाणे को न को तरीक़ो कढ, हाणे पचंदा मूंखे त मारे छॾींदा, तूं त हुनजी धीउ तोखे त छॾींदा पर मूंखे त मारींदा। या हीअं कर, हे जेको वणु तूं ॾिसी थो? चई हा। चई हिन वण ते चढ़ी वञजांइ तूं, जॾहिं हू अचे हिते साम्हूं अचे न, हिन वण ते चढ़ी वञजांइ। उहो जेका साम्हूं टार जेका हेठि ॾिसी जेका नवे थी न, इन टार ते तूं वञजांइ। हो जॾहिं ऊठ बीहारींदो मां हुन ऊठ ते चढ़ी ऐं ऊठ मां काए ईंदो, उतो ई तूं भुल ॾेई हिन ऊठ जे मथां वेहिजांइ त पोइ असां निकिता हलिया हलंदासीं। चई ठीकु आहे। हिते अञा हे बीठा ई हुया, हो बि अचे पता हिनखे। हिन वारो पीउ अचे पतो त हे टपोड़े चढ़ियो वण ते, हुन ऊठ ते बीहारे। चई बाबा मूंखे ॿधी खणी आयो आहे हेॾे, वॾो हरामी आहे, हिनखे चढ़ी हिनखे मार बसि। चई ठीकु आहे। हुन ऊठ बीहारे ते उहो चढ़ियो वण ते। हिन छा कयो, अॻंढ खणी सोन जी पैसनि जी उन वॾे ऊठ ते रखे, उतो चढ़ी हुन ऊठ खे हाणे उन टार जे भरिसां बीहारे, हो उतो लही ऊठ ते चढ़ी वेठा, उतो निकिरी वियूं भॻा, उतो भॼी आया। गपल पंधु करे के बादशाही मटाईंदा आया। हिकिड़ी बादशाही में आया, उतले पहुच हिननि ते शादी कई। उतले शादी करे उन खां पोइ हिन चयो पंहिंजी ज़ाल खे, चई हाणे मां पंहिंजे मुल्क हलूं। चई तूं पंहिंजे मुल्क कीअं आहीं भला? चई मूंखे पंहिंजे पीउ कढी छॾियो। चई त कुझु न कुझु सिखी अच त पोइ तूं मुंहिंजो पुटु बि आहीं ऐं बादशाही बि संभालींदे। चई पोइ तूं छा सिखियो आहीं? चई जेके मूंखे दरवेश 4 ॻाल्हियूं चयूं उहे मां तजुर्बा कया आहिनि, उहे ई मां ॻाल्हियूं सिखियो आहियां। ॿियो हे ज़मानो ई मां ॾिसी आयो आहियां, जेको तोखे खणी आयो आहियां, शादी कई अथमि, इहो ई आहे मूं वटि, ॿियो त कुझु। बसि पोइ तूं सिखी वई, हाणे तूं ज़मानो ॾिसी छॾियो। चई हल। सिधो उते अचे पंहिंजे पीउ सां अचे मिलियो ऐं पंहिंजे पीउ खे सॼी कहाणी पंहिंजी ॿुधाई ते हीअं मूंसां थियो, हीअं थियो, हीअं थियो, हाणे मां हिते पहुतो आहियां। पोइ पंहिंजे पीउ चयो त ठीकु आहे, हाणे तूं ज़मानो ॾिसी बि आहीं, सफ़र बि करे आहे ऐं सॼो धिका थेला बि खाई आहे ऐं ॻाल्हियूं जेके दरवेश तोखे चयूं उहे तजुर्बा बि तूं करे आहीं। हाणे तूं सही आहे, हाणे तूं हिते वेही रह। पोइ उते वेही रह। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे जेको पंहिंजे पीउ जेरे ई हुनखे बादशाही ॾेई हुनखे बादशाह करे विहारियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक और शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।